जी दोस्तों, असां हिन वक़्तु खानपुर डैम ते मौजूदु आहियूं। ज़बरदस्त क़िस्म जो व्यू आहे। जी दोस्तों, असां हिन वक़्तु खानपुर डैम ते मौजूदु आहियूं ऐं खानपुर डैम ते पैरासेलिंग थी रही आहे ऐं हिन वक़्तु मां मथे वञी रहियो आहियां ऐं कोशिशि कंदुसि त जेके मथियां मंज़र आहिनि उहे तव्हांखे ॾेखारियां। खानपुर डैम आहे, ॾाढी ख़ूबसूरत डैम आहे। तक़रीबन 300 फुटनि जे फ़ासिले ते मथे ऊचाई ते जेको आहे ही तव्हांखे मां मंज़र ॾेखारियां। ॾिसी रहिया आहियो दोस्तो, आहे हिमत जी ॻाल्हि आहे। माण्हू हिमत करे त 300 फुट मथे पैरासेलिंग करे सघे थो ऐं ज़बरदस्त क़िस्म जो व्यू आहे। ही लॉन्च आहे। लॉन्च हिनखे रस्सी ॿधी करे छिकीनि पिया ऐं खानपुर डैम जो चौतरफ़ विज़िट कराइण खां पोइ हेठि लैंडिंग थिए पई।